जिक्र कंदासीं त थाणे बोला खान वेझो ॻोठ विकियो जाखरो जो प्राइमरी स्कूल केतिरे अरसे खां बंदि हुअण सबबि ॿार तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। वधीक तफ़सील पेश आहे इम्तियाज़ मंगलहार जी हीअ रिपोर्ट। तैलीम खाते तोड़े चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबब जिते जामशोरे ज़िले ऐं ठठे ज़िले जे कोस्तानी पटियारल इलाइक़नि जा रवासी ज़िंदगी जी हर बुनियादी सहूलियत खां महरूम बणियल आहिनि, उते तैलीम जो पिणु फुक़दान नज़र अचे थो। अहिड़ो साॻियो हाल सुपराए लॻ ॻोठ विकियो जाखरो जो आहे, जिते हर सहूलियत सां गॾु तैलीम जो पिणु फुक़दान आहे। हिन ॻोठ जो स्कूल गुज़िरियल 20 सालनि खां बंदि हुजण करे ॻोठ जा मासूम ॿार तैलीम जे ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। उते मौजूद ॻोठ जे रवासिन सिंध टी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वञी ते चयो त असां जेके हिन स्कूल में पहिरीं हिकु ॿ चकर जेको मास्टर ॾिठोसीं, पोइ असां वॾा थी वियासीं, असांजा ॿिया जे नंढा छोकिरा उहे बि जवान थिया आहिनि। हाणे हीअ मासूम ही चौथी पुर अचे थी, अञा बि स्कूल बंदि आहे। ॾिस हेॾो राज ही यको 100 ॻोठनि 405 ॻोठनि इन में जे स्कूल न मास्टर ॾिसंदे को बंदि आहे। हिन में पिंजरा ठहिया पिया आहिनि, वोट वठे पोइ भॼो वञनि। असांखे नथा स्कूल ई न आहिनि, ॿार गॾे पिया चारीनि खे रांदियूं पिया कुॾनि। असीं हाणे कंहिं सवारे मिनतूं करियूं या भाड़ा करे वञूं त बि कुझु कोन थियो आहे। कैमरामैन यासिर नवाज़ मंगलार सां गॾु इम्तियाज़ मंगलार, सिंध टी न्यूज़, थाणो बुला खान।